अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो चार JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। सिंध जे तारीख़ी शहर हबेरीअ में प्राइमरी बॉय स्कूल में उस्ताद मुक़ररु न थी सघियो, जॾहिं त रिटायर उस्ताद गुलाम मुस्तफ़ा ॾहरी हबेराई जे ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण जो पिणु बाकाइद कयो वियो। उन मौक़े ते रिटायर उस्ताद गुलाम मुस्तफ़ा ॾहरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेसीं ताईं स्कूल में उस्ताद मुक़ररु न कयो वेंदो, एसीं ताईं ॿारनि खे असां पोलियो जा फुड़ा न पियारींदासूं ऐं एहतिजाज जारी रहंदो। एहतिजाज कंदड़ मीर शाहनवाज़ ॾाहिरी, इब्राहिम लाखो, रहीम जूनेजो ऐं ॿिया शामिल हुआ। हिननि तइलीम जे आला अमलदारनि खे अपील कई आहे त उस्ताद मुक़ररु करे असांजी बेचैनी ख़तमु करे असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। असां बाइकाट पोलियो जो इन ई करे कयो, असांखे मास्तर ॾियो, असांखे घटि में घटि 3 मास्तर ॾियो, असां पोलियो पियारींदासीं, न त असांजी बाइकाट। रिटायर प्राइमरी उस्ताद सिंध जो मशहूरु अवामी शाइर मुस्तफ़ा ॾाहिरी हबेराई साईं, असांजो ॿियो को बि मुतालबो कोन्हे। असां इहो था चऊं त असांखे हिते 10 ॾींहंनि खां ई प्राइमरी स्कूल बंदि लॻो पियो आहे। असांखे उस्ताद ॾिना वञनि, हिते 5 उस्तादनि जी ज़रूरत आहे, 5 नथा ॾियो, असांखे 3 उस्ताद ॾियो। जीअं असांजो इदारो ई हले त असां पोलियो जो बाइकाट न कंदासीं, जे न त असांजो पोलियो जो बाइकाट। असां पंहिंजे हद जे MP मोहतरम ख़ान मोहन ॾाहिरी खां मुतालबो कयूं था, असां पंहिंजे MN मीर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह खां मुतालबो कयूं था, वस वारा जेके बि अमलदार आहिनि असांजे एजुकेशन जा, उन्हनि खे चऊं था त असांखे फिलफोर उस्ताद ॾियो, जेकर न ॾींदव त असांजो पोलियो जो बाइकाट रहंदो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।